हिकिड़े हंधि मूं पढ़ियो आहे, जो जागत वो पावत, जो सोवत वो खोवत। हाणे जागो त तव्हां था, पर ॾिसो त उनजो पर्पस छा आहे जागण जो, माना उन जाग जो पर्पस छा आहे, कहिड़ी कमाई लाइ था तव्हां जागो। जेकॾहिं मां जागी करे सॼी राति स्क्रोलिंग थो कयां त मुंहिंजे जागण जो को बि भाग कोन्हे। जेकॾहिं मां जाग सां कंहिं बि शइ खे अचीव कोन थो कयां, जाग सां पढ़ाई कोन थो कयां, जाग सां सेल्फ स्टडी कोन थो कयां, जाग सां पंहिंजे मुस्तक़बिल जी रथाबंदी कोन थो कयां, त उहा जाग मुंहिंजे कम जी कोन्हे। वरी जेकॾहिं सुम्हण जो जागत वो पावत, जो सोवत वो खोवत। हाणे हिते सुम्हण राति जी निंड जी ॻाल्हि कोन थी थिए, हिते जागण ॾींहं जी जागण जी ॻाल्हि कोन थी थिए। हिते जाग जी उन जागण जी ॻाल्हि थी थिए जंहिं वक़्तु तव्हांजे साम्हूं हज़ारे लखी करोड़े स्कॉलरशिप्स मौजूद आहिनि। जदीद दौर में, मॉडर्न साइंस एंड टेक्नोलॉजी वारे दौर में तव्हांखे तमामु वॾा मौक़िया फराहम आहिनि। हिन दौर में हर टियों माण्हू तव्हांखे गाइड करण लाइ वेठो आहे। मंज़िलनि खे हासिल करण लाइ तमामु सस्ता, आसान ऐं सवला रोड मैप्स आहिनि, ऐं पंहिंजनि मंज़िलुनि खे हासिल करण लाइ हिकिड़ा अहिड़ा माण्हू वेठल आहिनि जेके तव्हांखे गाइड कनि। उन्हनि वटि पाण कोन था वञूं, सुस्ती आहे, कोन था वञी सघूं। इहा निंड आहे। निंड कहिड़ी आहे जेका मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, जो जागत वो पावत, जो सोवत वो खोवत। हिते सोवत कहिड़ी आहे, त निंड कहिड़ी आहे? निंड ते उहा आहे जॾहिं असांखे पंहिंजे ख्वाबनि जी ख़बर कोन्हे। हिते निंड कहिड़ी आहे, जॾहिं असांखे पंहिंजे मंज़िल जी ख़बर कोन्हे। हिते निंड कहिड़ी आहे, जॾहिं असांखे इहा ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो रोड मैप छा आहे, जॾहिं मूंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो एम छा आहे, जॾहिं मूंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो गोल छा आहे। त निंड कहिड़ी आहे? त निंड उहा आहे जेका असांखे ख़बर ई कोन्हे त अॼु सॼो ॾींहुं मूंखे छा करिणो आहे। हिते निंड उहा आहे जेका असांखे ख़बर ई कोन्हे त हिन ईंदड़ हफ़्ते मूंखे छा करिणो आहे। जेके आउं किताब पढ़ां पियो, उन्हनि किताबनि जो फ़ाइदो कहिड़ो आहे? जिन वालिदैन मूंखे कोर्स वठी ॾिनो आहे, जंहिं भाउ मूंखे ॻोठा पैसा मोकिलिया आहिनि, जंहिं पीउ मूंखे पैसा मोकिलिया आहिनि, जेको पीउ पियो मुंहिंजे लाइ कमाए, मज़ूरी पियो करे, हारपो पियो करे, फोरियो पियो करे, उनजो करिणो छा आहे? इहा आहे निंड। इहा आहे निंड लाशऊरी, जंहिंजी कंहिं शइ ख़बर ई कोन्हे। जॾहिं तव्हांजे साम्हूं बार बार अचनि पियूं, सोशल मीडिया ते स्कीम्स अचनि पियूं, सोशल मीडिया ते स्कॉलरशिप्स अचनि पियूं, बाबा अप्लाई कयो, एक खान में बि अप्लाई कयो, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते अप्लाई कयो, पढ़ो, फ्री में कोर्सिस आहिनि। यूट्यूब त हाणे भरियो पियो आहे। यूट्यूब ते वीडियोस ॾिसण ऐं सोशल मीडिया ते न पढ़णु, ई लर्निंग न करणु, ऐं वरी पोइ तव्हां टिकटॉक्स ते अपलोड करणु ऐं ॿियनि शयुनि खे वधीक तरजीह ॾियणु, इहा निंड आहे। इन निंड लाइ कंहिं शाइर लिखियो आहे, शाइर त पंहिंजे हिसाब सां लिखियो आहे, पर जेको मां सम्झां थो इन निंड लाइ उहो इहो आहे त जो सोवत वो खोवत, जो जागत वो पावत। हाणे जागणो कीअं आहे पाण खे? जागणो पाण खे ईअं आहे त हिन साल जेकॾहिं आउं स्कॉलरशिप में अप्लाई कोन करे सघियुसि त नेक्स्ट ईयर स्कॉलरशिप में अप्लाई कंदुसि। मेरिट लिस्ट ते पहिरियों नालो मुंहिंजो हूंदो। ऐं पंहिंजे डिवीज़न मां MD कैट में पहिरियों शागिर्द हूंदुसि जेको टॉप ते पास कंदुसि। मां पंहिंजे ख़ानदान में पहिरियों इंजीनियर थी ॾेखारींदुसि। मां पंहिंजे ख़ानदान में पहिरियों वकील थी करे ॾेखारींदुसि। मां पंहिंजे ख़ानदान में पहिरियों CSS क्वालिफाई करे ॾेखारींदुसि। कुझु न कुझु करे ॾेखारींदुसि। इहा आहे जाग। इहा आहे जाग। अदा हितां वञी करे 1.5 किलोमीटर परे निकिरे लाइब्रेरी में वञी करे किताब पढ़णो आहे, सुभाणे किताब न पढ़ंदुसि। वञे केरु? सुभाणे कंदुसि। जो आज कहे सो कल, जो कल कहे सो कभी नहीं। पोइ सुभाणे वारी कार ख़तमु, पोइ अॼु कमु शुरू करिणो आहे। अॼु ई कंदासीं, अॼु कंदासीं इहो कमु। जेका बि तव्हांजी मंज़िल जी का बि रसई आहे, का बि ॻाल्हि आहे, का बि शइ आहे, उहा हाणे खां, हींअर खां ऐं हिन वक़्त खां शुरू थियणु घुरिजे। सो मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा शागिर्दो, अॼु जे नौजवान खे जिथे ॿिया चैलेंजिस तमामु घणा आहिनि, उन वटि तमामु घणी फील्ड्स आहिनि, उते उनजे वालिदैन खे घुरिजे, असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजनि औलादनि खे गाइड कयूं, मिसगाइड न कयूं। अॼु जे नौजवान खे न के बेरोज़गारी जा ताना हणो, न के उनखे चऊं तूं त कुझु कमाई कोन थो। पोइ नौजवान मजबूर थी करे आपघात थो करे, पंहिंजी ज़िंदगी जो अंत थो आणे। ठीकु आहे, जेतिरो तव्हांखे थी सघे हिन मॉडर्न दुनिया में तव्हांखे ॿियो को कम ई कोन्हे करिणो। तव्हांखे ॿियनि तरफ़नि ते वञिणो ई कोन्हे। तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोकस करिणो आहे। जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजी सोर्स ऑफ इनकम खे वधायो, त तव्हां केतिरनि नवनि तरीक़नि सां, जदीद तरीक़नि सां पैसा कमाए सघो था। ऐं नंबर ॿी शइ आहे त सोर्स ऑफ नॉलेज खे वधायो। कहिड़नि ज़रियनि, कहिड़नि वेबसाइट जे थ्रू, कहिड़नि यूट्यूब चैनल जे थ्रू, कहिड़नि माण्हुनि जे थ्रू ऐं कहिड़नि जॻहियुनि जे थ्रू, कहिड़नि शयुनि जे थ्रू तव्हां पंहिंजे नॉलेज में, इल्म में, तालीम में इज़ाफ़ो करे सघो था। इन्हनि जी खोजना कयो, इन्हनि जे पोयां लॻो,
फ्री में स्क्रोलिंग करण, मीम्स ॾिसण, यूट्यूब ते शॉर्ट्स ॾिसण, गाना ॿुधण, इंजॉय करण खां बहितर आहे त इन्हनि शयुनि जे पोयां लॻो। पोइ जीअं तव्हांखे रिवॉल्विंग चेयर मिलंदी, पोइ हुन रिवॉल्विंग चेयर ते तव्हां टेक ॾेई करे पोइ तव्हां इहे BTS गाना बि ॿुधिजो, पोइ तव्हां इहे शयूं ॿुधिजो, पोइ तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण में अज़ीम हिकिड़ो मज़ो बि ईंदो ऐं पोइ तव्हांखे सॼियूं शयूं, सॼियूं आसाइशूं सभु शयूं तव्हां जूं आहिनि। इन लाइ मां तव्हांखे आख़िर में चवणु चाहियां थो त जो जागत वो पावत, जो सोवत वो खोवत, इट डिपेंड्स अपॉन यू। महिरबानी।